दादा इहा जेका कोरोना वायरस वधंदी पई वञे इहा आहे कहिड़ी वायरस? पुट इहा हिकिड़ी वचड़ंदड़ बीमारी आहे। दादा पोइ इन खां कीअं बचिजे? अबा मुजीब इन बीमारीअ खां बचण लाइ अजायो सजायो ॿाहिरि न निकिरजे, रश वारी जाइ ते न वेहजे ऐं जेकॾहिं ॿाहिरि वञिजे त मुंहं ते इहो मास्क पाइजे, मुंहं खे ढके निकिरजे ऐं जे ॿाहिरि अचण खां पोइ हथनि खे 20-25 सेकंडनि ताईं धोअणु घुरिजे। असां वरी जेॾी महिल खंघूं था या छिक ॾियूं था जंहिंखे निछ बि चऊं उन महिल पंहिंजे वात ते इहे वरी जेके टिशू पेपर या कपिड़ो या वरी हीअं ठूठ रखे उनखे पोयां निछ ॾिजे या खंघिजे। जेकॾहिं वधीक तबियत ख़राब थिए त कंहिं वेझे अस्पताल मां वञी चेकअप कराइजे बचा। दादा मतलब असांजा जेके स्कूल बंदि थिया आहिनि इहे बि इन वायरस जे करे थिया आहिनि? हाउ अब्बा, तव्हांजा स्कूल इन जे करे बंदि कया आहिनि हुकूमत त जीअं तव्हां इन बीमारीअ खां बची सघो, पर तव्हां पंहिंजी पढ़ाईअ खे जारी रखो पुट। उहो वरी कीअं दादा? अब्बा उहो हीअं जो घर वेही इम्तिहान जी तयारी करे सघो था। जीअं कोरोना वायरस खां बचाव लाइ एहतियात करणु घुर्जे न, ईअं पंहिंजे इम्तिहान में पास थियण लाइ घर वेही कोर्स जा किताब पढ़ी तयारी करणु घुर्जे तव्हांखे। जेकॾहिं कोरोना वायरस जे बचाव लाइ उपाव न वरिता विया त इहा बीमारी वबा जी सूरत अख्तियार करे सघे थी। तव्हां जेकॾहिं पंहिंजे घर में वेही इम्तिहान जी तयारी न कई त तव्हां बि इम्तिहान में नापास थी सघो था। इन जे करे बच्चा पढ़णु लाज़मी आहे। हाओ दादा, तव्हां ॻाल्हि त ॾाढी सुठी कई आहे। ऐं अॼु खां पोइ कोरोना वायरस खां बचण लाइ उपाउ वठंदुसि ऐं इम्तिहान में पास थियण लाइ घर वेही मुकमल तयारी बि कंदसि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधाईंदसि त कोरोना खां बचण लाइ एहतियात कयो ऐं इम्तिहान जी बि पूरी तयारी कयो।